नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾींदा तो मिठी जे ॻोठ मालोण खांजी में भील बिरादरी जे घरनि खे ढाइण ऐं BIF जे मरकज़ी सदर समेत औरतुनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ 20 ॾींहं खां लॻायल एहतिजाजी कैंप ते ज़िले इंतिज़ामिया ऐं सिविल सोसाइटी जे गॾियल वफ़द पहुची मुतालबा 2 ॾींहनि में हल करण जी यकीन दहानी कराए बाद में एहतिजाजी कैंप ख़त्म कराए छॾी। मिठी ज़िले इंतिज़ामिया जे ADC सैयद कबीर शाह, पीपल्स पार्टी जे शकील मलानी, लेडीज़ विंग जे कमाल भील, सुमित्रा मंझाणी समेत समाजी अॻवान सुभान समेत अकबर दस कश्मीर चौक ते पहुची BIF जे मरकज़ी सदर सूरोमल ऐं लजपत सोराणी सां ॻाल्हियूं कयूं। BIF जे अॻवान जो चवणु हो त असांजे माण्हुनि सां ज़ुल्म आहे, पर हिते केरु ॿुधण वारो न आहे। मसला हल न कया विया त ॿिए वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।